अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहे चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी एयरपोर्ट थाणे जी हद अज़ीम कॉलोनी वारे इलाइक़े डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर जे घर में रात देर सां सिविल कपड़नि में मलबूस चौदीवारी तक़दुस पायमाल कंदे घर में घिड़ी स्पोर्ट ऑफिसर फिदा हुसैन डायरी संदसि भाउ ज़ाकिर हुसैन डायरी समेत घर भातियुनि खे तशद्दुद ऐं मारकुट करण ख़िलाफ़ डायरी बिरादरी ऐं पाड़े वारनि जो फिदा हुसैन डायरी, तालिब हुसैन डायरी, ज़ाकिर हुसैन डायरी, कादिर चांडियो ऐं ॿियनि जो बेनज़ीराबाद प्रेस क्लब में पुलिस जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त राति जो लाइट वञण खां पोइ असां पंहिंजे घर में सुतल हुआसीं। ज़ाकिर हुसैन ॿाहिरि घर ॿाहिरां वेठल हुयो त सिविल कपड़े में मलबूस लठियुनि सां तशद्दुद करणु शुरू करे छॾियो। ज़ाकिर हुसैन जीअं घर में दाख़िल थियो त घर अंदरि दाख़िल थिया त असां उन्हनि खे ॾिसी चोर चोर करे रड़ियूं कयूं त उन्हनि ॿारनि ऐं लेडीज़ सां गॾु मूं ते बि तशद्दुद कयो ऐं एतिरे में पुलिस वर्दीअ में पुलिस एहलकार बि दाख़िल थिया, जंहिंखां पोइ असांजे रड़ियुनि ते पाड़े वारा निकिरी आया। जंहिंखां पोइ पुलिस एहलकार ऐं सिविल कपड़े में मलबूस एहलकारनि फिदा हुसैन ज़ाकिर हुसैन खे तशद्दुद कंदा ॿाहिरि कढी SHO हुसैन खरलवट खणी आया, जेको पिणु चौंक ते बीठो हुयो। जंहिंसां असां ॻाल्हायो त उन्हनि असांखे उल्टो धमकियूं ॾिनियूं। असांखे हिन मामले खे उते ख़तमु करण लाइ धमकायो वियो। असां DC शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP तनवीर सिंह तुंजो खां मुतालबो कयूं था त SHO एयरपोर्ट समेत उन्हनि समूरनि एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन्हनि खे कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे, फौरी तौरु हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ज़रूरत पए त कोर्ट जो दड़ खड़कायो वेंदो। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।